दी वकार नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खागे में हिन कौम दे अचण वारन नबियन जे आमद बासत जे लाए रब जो उसूल इन्ही तरीके से होयो जो को मुतहा जे सामू पेश कयो है हजरत दी वकार हाने हिन कायनात ते हो पैगंबर अचे तो हाने कायनात ते हो रसूल अचे तो जंहिंजी आमद जो वाइदो रब्बुल आलमीन आलमी अरवाह ते नबियन जे जमात का वरतो हो कुरान करीम सूरत आल इमरान आयत नंबर 80 अज भी हिगालते ऐनी गवाह है लतुमिनुन्न बिही व तंसुरुन्ना आए कायनात के अंदर नबुव्वत जे ताज पाने वाला पैगंबर कायनात जो जले तहां के हिदायत रुश्द दे करे मोकलिया सुम्मा जाकुम रसूलन पमु जो आखिरी हबीब तहां दे दो पमु जो आखिरी रसूल तहां दे दो कोई कायनात जो आखिरी रहमत तहां दे दो खातमुर रसूल दो वो तहां जी जिम्मेदारी है लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना वो तहां नबी ते कलमो भी पढ़ंदो उनकी नुसरत मदद भी करो हाने जरे इहो नबी थो चे रब्बुल आलमीन जे कुरान जो उसलूब चई थो थी वने हिन का आगे में जेके पैगंबर आया हिन का आगे में जेके रसूल आया हिन का आगे में हिन कायनात ते हिदायत जो पैगाम खणी करे अचण वाला आया उन्हनि खे फ़क़त हिक क़ौम ॾांहुं मोकिलियो वियो हाने रब जो कुरान सूरत सबा 12 सिपारो आयत नंबर 28 हिन अंदाज के चई थो करे वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास जमीआ ऐ प्यारा पैगंबर तई फ़क़त अरब ला रसूल न हो तई सिर्फ मक्के के सरजमीन वारन जे लाइ नबी न हो सिर्फ मदीने वारन जे लाइ नबी न हो बल्कि बर्रो बहर में अरब अजम में वे कारा हुजन वे गोरा हुजन वे बिधा हुजन वे बिंद्रा हुजन कायनात में जितने जितने इंसानियत मौजूद है वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नास जमीआ ऐ सरवरे कौनो मकाम असी तहां के बिनी जहानन जे लाए पूरी इंसानियत जे लाए रहमतुल लिल आलमीन करे था मोकिलियो हजरत दी वकार रब जे कुरान जो उसलूब चाही तो थिए हिन खां अॻु फ़क़त हिकिड़े क़ौम जो ज़िक्र हो हिकिड़े इलाइक़े जो ज़िक्र हो हिक बस्तीअ जो ज़िक्र हो हाणे रब जो कुरान सूरतुल आराफ पारो 9 आयत नंबर 158 जरा हिन तरीके से मुखातिब है कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ सरवरे कौनो मकाम हिन कायनात ते ऐलान करे छॾ रहमत दुनिया ते ऐलान थी चले फिर क्या फ़क़त हिकिड़े क़ौम जे लाइ हिकिड़े बस्ती जे लाइ हिकिड़े इलाइक़े जे लाइ हिक महदूद फ़क़त जे लाइ नबी न आया बल्कि कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ मां कायनात में सभिनी इंसाननि जे लाइ नबी आहियां हाणे हिन कायनात जो फ़क़त आख़िरी नबी आहियां मूंखां बाद में क़यामत आहे अना वसात कहात है सरवरे कौनो मकाम पंजन बिन आंगुरन के पाण में मिलाए करे और दुनिया वारन के पैगाम ॾियनि था दुनिया वारो बेशक आओ ऐं क़यामत हाणे ये बनाए करे मोकिलिया विया हूं मूंखां बाद में हाणे क़यामत आहे मूंखां बाद में क़यामत आहे अगर मूंखां बाद में के नबुव्वत जी दावा करे को पाण खे नबी सॾाइण जी कोशिश करे नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो याती मिन बादी मूंखां बाद में अहिड़ा माण्हू ईंदा यज़अमु अन्नहु नबियुन जेको इहो गुमान कंदा जंहिंजी इहा हाल हूंदे कि न कायनात रब जा नबी हुयो लेकिन दज्जालूना कज़्ज़ाबूना हिन कायनात जा दज्जाल हूंदा हिन कायनात जा कज़्ज़ाब हूंदा कॾहिं गोहर शाही जे नाले सां इन फितने जन्म वरितो है कॾहिं कादियानी जे नाले सां इन फितने जन्म वरितो है हींअर लूसी लॾो इन ॻाल्हि ते सरगर्म आहे जेको मौलवियुनि खे उलमा खे दीन जे चौकीदारनि खे जुनूनियत जो नालो ॾेई रहिया आहिनि जंहिंखे मज़हबी इंतहा पसंदी जो नालो ॾेई रहिया आहिनि संदसि इन जे पुठियां हिकु वॾी खेम आहे हिकु वॾी ऐब आहे
इंजन के मुल्क पाकिस्तान में सरगर्म कर जलाए एक बड़ी कोशिश काविश है कदे शाहू कुंभर जे नाले सा कायनात बदबख्त थन था जो रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कन था वो धरती ते लूसी लदो उन्हनि जे सरपरस्ती करण जी कोशिश करे उन्हनि जी मान मताउ करण जी कोशिश कन था याद कजो रब जो कुरान 22 सिपारो सूरह अहज़ाब आयत नंबर 40 जे नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि दुनिया के अंदर कहीं भी नरीने औलाद जो पी नहिन भला कि रसूल अल्लाह व खातमुन नबिय्यीन हिन कायनात के रब जा आखिरी नबी हैं नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अकीदा खत्म नबुव्वत ते कदे भी जो कहे छोड़ो न कजो बिलखुसूस पंजे उलमान जे मौजूदगी में हिन मुकद्दस स्टेज है मिंबर जे तकद्दुस के रखंदे अवा भाइरन के एक पैगाम ॾियणु चाहियां तो बिलखुसूस हिन वक़्त सेकुलरिज़म जे नाले सां जिद्दत जे नाले सां हिन वक़्त जेको है यूनिवर्सिटियुनि जे अंदर अहिड़ा प्रोफेसर मौजूद आहिनि अहिड़े क़िस्म जा स्कॉलर मौजूद आहिनि जेके तव्हांजे ज़हननि अज़हाननि में अहिड़े क़िस्म जा हदो खाल विझण जी कोशिश कनि था जिन सां इहो तासुर ॾिनो वञे थो कि नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ अरबी हुआ अरब वारनि जा नबी हुआ हुननि सिर्फ अरब वारनि खे संभालणो हो प्यारा साथियो पोइ असांजो हिन लूसी लॾे जे इन कूड़नि आदतनि में अची करे हिकु आम मुसलमान बहकी वञे थो खुदारा पंजनि बचननि खे जनाब रसूल मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारुफ करायो प्यारे पैगंबर सल्लम जे शान शौकत उन्हनि जे दिल में विहारियो उन्हनि खे ॿुधायो कि नबी कायनात उहो आहे जंहिंजे बारे में कुरान करीम सूरतुल अंबिया 17 पारो आयत नंबर 107 जा लफ्ज़ आहिनि वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वो रसूल मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको रातनि जे टाइम ते उथी करे रब का हिन कौम जी हिदायत जे लाइ हिन कौम जी हिदायत जे लाइ हिन कौम जे फलाह फौज जे लाइ पंहिंजे नबुवत वारा हथ खणंदा हुआ अरे हू आसमान दे पंहिंजी आंगुर खणी छॾे रब चंड जा टुकर करे छॾे हू आसमान दे पंहिंजी निगाह खे खणे रब्बुल आलमीन तहवील किबला जो हुकुम नाज़िल करे छॾे गोठ गुलाम मोहम्मद जमाली जा अॼोके हिन प्रोग्राम में अचण वारा सालाना प्रोग्राम में साथियों खुदाया पंहिंजे बच्चनि खे नबी कायनात जे ख़त्म नबुव्वत जो सबक पढ़ायो दुनिया जे अंदर कुछ भी तव्हां पंहिंजे ॿारनि खे न पढ़ायो आहे का ॻाल्हि कान्हे अगर इहो सबक तव्हां पंहिंजे बच्चनि खे धरती ते सबक न पढ़ाए सघियो कल क़यामत जॾहिं जनाब रसूल हाशमी जा हथ हूंदा ऐं तव्हांजा गिरेबान हूंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत शान ऐं मक़ाम अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जवाब गुलाम मोहम्मद जमाली जे रहवासियों जो के न प्रोग्राम में अचण वारा रसूलुल्लाह सल्लम जे ख़त्म नबुव्वत जो सबक पढ़ाइण वारा असांजा असलाफ हुया जिन्हनि कायनात ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखनि खे ॿुधायो हुयो ख़त्म नबुव्वत जे मुनकरनि खे ॿुधायो हुयो उहे कॾहिं मोहम्मद हुसैन बटालवी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में हुया कॾहिं मौलाना नज़ीर हुसैन तालवी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में हुया कॾहिं फातिह कादियान मौलाना सनाउल्लाह अमर तसरी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में हुया शेखुल अरब वल आजम अल्लामा सैयद बदिउद्दीन शाह राशदी रहमतुल्लाह अलैह जे सूरत में हुया शहीद मिल्लत अल्लामा हसन लाही ज़हीर रहमतुल्लाह अलैह जे सूरत में हुया जैसी ताइन जा फर्जंदान हिन कायनात ते चियर आहिनि रब अकबर जो कसम है जैसी ताइन जिस्म में खलक जो आखिरी फुलो रहंदो तैसी ताइन जनाब रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबुव्वत जा पहरेदारी ॾींदासो कायनात में जॾहिं भी प्यारे पैगंबर जे शान ते भौंकण वारो थंदो प्यारे पैगंबर जे अज़मत जे मथां आंगुर खणण वारो थंदो उन
मुझे उह इबरतनाक अंजाम होंदो जी मुझे मोहतरम दोस्त मुझे प्यारे भा हाफिज नज़ीर अहमद जमाली हफिज़हुल्लाह गुस्ताख रसूल जी सदान के बयान कर रहे हो। अब भी गुस्ताख रसूल जी यह सदा है मन सब नबीयन फतरो जब नबी के शान में गुस्ताखी करे रब जे धरती पे इंसान के जेल रहने जी का हक ना है उन शख्स के हिन धरती ते रहने जी का भी गुंजाइश ना है चाहे जे दिल में आमना जलाल अब्दुल्लाह जे दुर्रे यतीम कायनात जे आखिरी नबी आखिरी हबीब चाहे हमेशा हर वक्त हिन उम्मत जे हिदायत और रुश्द जे लाए दुआओं कयूं महशर जे मैदान में भी वह रसूल हाशमी कम ही दो चले सबरन जी जुबान पे रब नफ्सी नफ्सी जो पुकार हुंदो तने अब्दुल्लाह जो दुर्रे यतीम पुकारी दो रब उम्मती रब उम्मती रब उम्मती रब्बा मोहम्मद रसूलुल्लाह के अज अगर फिक्र है इन उम्मत जे गुनहगार जो फिक्र है वो रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ में हमद जो झंडो हुंदो वो रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चले जन्नत जे दर ते पुजंदो तरे अंदर का आवाज ईंदो मन अंता तभी के चलो ना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरे अंदर हाजिर भी हो चवंदो मुके इहो ही हुक्म दिनो वियो तो तरे जन्नत जो दर खोल जा जरे दर ते दस्तखत जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थे। प्यारा साथियों प्यारा भाईरो इन्हीं गाल ते पनी गाल के खत्म कया नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शेर खुदा हैदर करार के हज़वाए तबूक के मौके ते फरमाए रहा होया ऐ मुहजाली बेशक तो जो असमत तो जो शान तो जो रिश्तो मूसा हुआ है जो को सैयदना मूसा अलैहिस्सलाम में हारून अलैहिस्सलाम जो रिश्तो हो लेकिन याद कजा ला नबी बादी शेर खुदा जरूर रही बाबा हसनैन करीमैन जरूर रही हिन कायनात ते मुझे सहाबी जरूर रही तो जन्नत जी बशारत जरूर मिलेला है सब गालियों पांच जगह ते लेकिन ला नबी बादी मुखा बाद में नबूवत जो दर बंदा है नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे सुसर के पंजे सोरे के फरमाया रहा होया लो कान बादी नबियन लकान उमर मुखा बाद में अगर नबूवत जो दर खुलल हो जी हा हिन कायनात उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी बर्जी करे छे हा हजरत दी वकार हिन कायनात जो जलीलुल कदर सहाबी इन कायनात नबी न पढ़ी सको है वो कादियान मौती करे को नबूवत जो दावा करे या कहीं भी एरे गहरे खैरे वका ये जुबान ता लफ्ज निकरन कि नबी कायनात इन कायनात जो आखिरी नबी न है वो इन कायनात जो कूड़ो दज्जाल जरूर है इन कायनात सां जो को ताल्लुक को है। प्यारा साथियों इन गाल ते पंज गाल के खत्म कंदुस कि रब्बुल आलमीन जैसी ताईं जिंदा रखे इस्लाम ते रखे नबी कायनात सल्लम जे खत्म नबूवत जो पहरेदार रखे रब्बुल आलमीन जेस ताईं जिंदा रखे रब्बुल आलमीन कुरान हदीस के मथा अमल करण वारो रखे रब्बुल आलमीन शाल तमाम असां सभिनी जे दिल में इखलास ऐं मोहब्बत पैदा फरमाए। आखिरी गाल अवां जे साम्हूं इहा कंदुस शेख मोहतरम कारी कुरान कारी मोहम्मद इब्राहिम जूनागढ़ी हाफिज़हुल्लाह जिनकी तबीयत इंतहाई नासाज है अजो के इन प्रोग्राम के लिए बचन ऐं वाइदो थियलुस तो जरूर भी जरूर हाँ जो इन प्रोग्राम में शरीक थियुस खुसूसी तौर पे बुरड़ा बिरादरी के वारन में सोहेब साकिब भाई अगर मौजूद है उनकी खबर भी आए कि शेख साहब के विथ फैमिली अजो के प्रोग्राम में हाजिर थियण पर शेख साहब के चिकनगोनिया थी चुको है जो इन वक्त कराची के अंदर ये वायरस हली रहा है तेजी से उन चिकनगोनिया के सबब शेख इब्राहिम जूनागढ़ी हफिज़हुल्लाह इन प्रोग्राम में शरीक न थी सघिया मां उन जे पारा का तव्हां सभिनी भाइरनि खां माज़रत खाया। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।